महबूब मां अव्हां जे लुड़कने मथां बि सदके। महबूब मां अव्हां जे लुड़कने मथां बि सदके। अरफात जी दुआ ऐं सुॾकन मथां बि सदके। कफन में जमियत जो झंडो ॾिजो। ॻोठ यारेदेरो वासीअ जी वसियत। हूअं त सॼे पाकिस्तान तोड़े सिंध में जमियत जा जियाला कुंड कुर्श में रहनि था, पर वॻण भरिसां ॻोठ यारेदेरो जो रहवासी मज़हर अली पंवर जमियत जे मोहबत जो मिसाल क़ाइमु कंदे पंहिंजे दोस्तनि थड़ी हाशिम वासी, इरफान अमन तुनियो, बख्शल ख़ान ख़ासकेलीअ खे वसियत कई त मां जॾहिं ही जहान छॾियां मूंखे कफ़न पर्च में नबी जमियत जो झंडो ॾिजो। जेका दोस्तनि पंहिंजो फ़र्ज़ सम्झी पूरो कयो ऐं मरहूम खे पंहिंजे अबाणे क़ब्रिस्तान में सवें आलनि अखियुनि सां मिटीअ मां हवाले कयो। दुआ आहे रब पाक खां त हिन जमियत जे जियाले इंसान खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए। महबूब मां अव्हां जे लुड़कने मथां बि सदके। महबूब मां अव्हां जे लुड़कने मथां बि सदके। अरफात जी दुआ ऐं सुॾकन मथां बि सदके।